जय झूलेलाल। सिंधी न्यूज़ श्री कमलेश भाई ऐं उनजी टीम भगवान ईष्ट देव जी झूलण जी रोज़ जेके साखियूं ऐं स्वामी लीलाशाह जी रोज़ वाणी जेकी यूट्यूब मां डाउनलोड करे पंहिंजे ग्रुप ऐं सॼे समाज में उन्हनि जो प्रचार करे रहिया आहिनि। उन जे लाइ मां श्री कमलेश भाई ऐं उन टीम खे हिकु दफ़ो वरी वाधायूं ॾींदुसि ऐं समाज जागृतीअ जो कमु करे रहिया आहिनि। इन जो असरु केतिरो आहे त असांजे घर परिवार में लॉकडाउन खां पोइ असां हर रोज़ स्वामी लीलाशाह ऐं चालीहे साहिब जी रोज़ पाठ करे ऐं उहे वाणी ॿुधंदा आहियूं ऐं मुंहिंजा पोटा उन्हनि खे पोटनि खे बि ऐं पोटियुनि खे बि इहा वाणी सॼी यादि आहे जेकी पाण उन्हनि जो पलव ऐं उन्हनि जी प्रार्थना हाणे ॿुधंदासीं। मां श्री कमलेश भाई ऐं उन्हनि टीम खे वरी वाधायूं जो सिंधी समाज खे जागरूक करे रहिया आहिनि। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु तारीख़ 3 अगस्त 2020 चालीहो विर्तु 19 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। भॻवान श्री झूलेलाल जे जनम वक़्तु बादशाह मिर्ग शाह पंहिंजे वज़ीर खे तपासण लाइ मोकिलियो हो। तॾहिं उन हिकु ॾींहं जे ॿार भॻवान झूलेलाल वज़ीर खे पंहिंजा टे स्वरूप ॾेखारिया। पहिरीं नंढे ॿार जे स्वरूप में, दर्शन ॾियण खां पोइ 16 सालनि जे जवान स्वरूप में ऐं उन खां पोइ पले ते सवार वरुण अवतार जे ॿुढे स्वरूप में दर्शन ॾिनो। अहिड़े समुंड जे देवता सभिनी जे पालनहार झूलण खे वरी नमन। आयो लाल। अॼु तारीख़ 3 अगस्त स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे उद्यम करियो। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त हर कार्य करण में उद्यम जी ज़रूरत आहे। उद्यम करियो था तॾहिं त सत्संग में अचो था। मुंहिंजे पाइन लाल तुंहिंजा खावंद ख़ाली न करे, दर्द तुंहिंजा सबर भरिया लाल भरिया ई आहिनि। हाणे आशाऊं आहिनि लाल की वापारी अॼना मुंहिंजा उत्तर खां वठी आयो मुंहिंजो सुहिणो शावन सां मन ॾिना सभु सावा थियरा पर सावड़ो थियरो गांव। माउ चवे थी पुट खे बुट मखन वठी तुरंदो तारा थीअ में अॼु पैसे लॻंदो पार। हाणे अहिड़ो सावल सां जो ॾींदो दाण संगत के। संगत सभु साई थी जंहिंमें जोड़ जुड़िया गैबी दातर देह में पर तो में मर्द मरिया। हाणे टीं खे त गिड़िया लाले गिदे अमर लाल जा।